अवाम जो अदलियाती एतमाद नाहे रहियो। असां चार्टर ऑफ द डेमोक्रेसी 80% अमल कयो आहे। बाक़ी रहिजी वियल शयुनि में जुडिशियल रिफॉर्मर्स आहिनि। हाणे असांखे अदालती सुधारनि जो मुतालबो करणो आहे जीअं अवाम खे इंसाफ़ मिले। गॾिजी मसइलनि जो हल कढण वारी सोच रखी हुकूमत जो साथ ॾिनो। पीपी उहो उठ आहे जिते वेहंदो उते हुकूमत रहंदी। अवाम जा मसइला हल करण लाइ हुकूमत जो साथ ॾिनो। उम्मीद आहे त हुकूमत माशी ॾुखियायूं ख़त्म कंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो नए देरे में इफ्तार पार्टी खे ख़िताब चवे थो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो अदालती क़त्ल कयो वियो। जहिड़ी रीत इलेक्शन में ज़िम्मेवारी ॾिनी वई ईअं ई गॾिजी कमु करणो आहे। सूबाई हुकूमतुनि जी कोशिश आहे त अवामी मुआशी मुआहिदे ते अमल कनि। वॾो वज़ीर जल्द तरक़ियाती फंड्स जो ऐलान कंदो। बेनज़ीर मज़दूर कार्ड ते अमल शुरू थी वियो आहे। वज़ीर आज़म पारां जजिस खे धमकियुनि वारनि ख़तनि जी जांच जो ऐलान। जजनि जे ख़तनि ते सियासत न करणु घुर्जे। मामले जी मुकमल जांच कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जे इजलास में ॻाल्हाईंदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट में थियल मुलाक़ात जी रोशनी में जस्टिस रिटायर्ड तसदुक़ जिलानी जी सलाह मशवरे सां कमीशन क़ाइमु कई। बाद में तसदुक़ जिलानी कमीशन जी सरबराही तां माज़रत कई। धमकियुनि वारनि ख़तनि जे मामले जी जांच कराई वेंदी त जीअं अछो ऐं कारो पधिरो थिए। IMF सां बोर्ड मीटिंग खां पोइ उमेद आहे त 1 अरब 10 करोड़ डॉलर जी किस्त 1 महीने अंदरि मिली वेंदी। PIA जी निजकारी शेड्यूल मौजूदु थींदी। वफ़ाक़ी काबीना अॻूणे नेवल चीफ खे परॾेही एवार्ड वसूली जी इजाज़त समेत 6 नुकाती एजेंडा जी मंज़ूरी ॾेई छॾी। SMA बैंक जे सदर जी इस्तीफ़ा ऐं नए सदर जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾिनी वई। क़ौमी असेंबली में पेश करण लाइ इकोनॉमिक पॉलिसी स्टेटमेंट जी मंज़ूरी ॾिनी वई। काबीना औरतुनि बाबति क़ौमी कमीशन जे मेंबरनि जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾिनी। सदर आसिफ अली ज़रदारी सां एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू जी मुलाक़ात दौरान पाक हवाई फ़ौज पेशेवराना मामलनि ते ख़्याल जी ॾे वठि कई वई। मुल्की नाणे जे ज़ख़ीरनि में घटिताई थी वई। स्टेट बैंक मूजिबि मुल्की नाणे जा ज़ख़ीरा 4.78 डॉलर घटिया। रिपोर्ट मूजिबि स्टेट बैंक जा ज़ख़ीरा 1.85 करोड़ डॉलर वाट सां 8.4 अरब डॉलर रहिया। कमर्शियल बैंकुनि जा ज़ख़ीरा 6.72 करोड़ डॉलर घटि थी 5.33 अरब डॉलर रहिया। PIA जी निजकारी जो सिलसिलो अॻिते वधी रहियो आहे। PIA जो 80 अरब रुपयनि जो सालियानो खसारो सॼी क़ौम ते बार आहे। मईशत खे सियासत जे नज़र न करणु घुर्जे। मईशत में बहितरी अची रही आहे। स्टॉक एक्सचेंज में मुस्बत लाड़ो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो 16 महीननि जी हुकूमत मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो। उमेद आहे त IMF खां हिन महीने रक़म मिली वेंदी। आलमी बैंक बिजली गैस जूं क़ीमतूं वधाइण ऐं पेंशन में सुधारनि जो मुतालबो करे छॾियो। आलमी बैंक पाकिस्तान खां बिजली गैस क़ीमतुनि बाबति सिफ़ारिशूं तलब करे वरितियूं। आलमी बैंक पारां पब्लिक सेक्टर जो माली बार घटाइण लाइ बि तुर्त सुधार आणण जो मुतालबो। आलमी बैंक इख्तियार जो चवणु आहे त पेंशन सुधारनि वारे मनसूबे खे लागू करण लाइ इब्तिदाई क़दम खंया वञनि त जीअं ॾिघे मुदे लाइ माली इस्तेहकाम यकीनी बणाए सघिजे। जुल्फ़िकार अली भुट्टो एक नहीं है, 2 जुल्फ़िकार अली भुट्टो है। एक जो यहाँ खड़ा है और दूसरे आप। कोई बुनियादी कदम मैं कभी आगे नहीं बढ़ूंगा गरीबों की इजाजत के बगैर। लड़ोगे, मरोगे और जदोजहद करोगे, ईमान से करोगे, खुदा की कसम करोगे। I will not be a party to the ignominious surrender of part of my country. You can take your Security Council. Here you are. I am going. दुनिया जे अज़ीम लीडर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 45वीं वरसी अॼु मल्हाई पई वञे। PP अख़बारनि ऐं कारकुननि पारां गॾु ख़ुदाबख़्श भुट्टो आमद जो सिलसिलो जारी। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो समेत शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरे गुल रखी भेटा पेश कई पई वञे। मज़ार जे अहाते अंदरि क़ुरान ख़्वानी करे इज्तिमाई दुआ घुरी वई। PP पारां रमज़ान अल मुबारक जे एहतराम सबबि वरसी तक़रीबूं ज़िले हेडक्वार्टर्स में मल्हाइण जो ऐलान कयो वियो। अवाम जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म क़ाइद अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो अदालती क़त्ल दरअसल पाकिस्तान जी आज़ादी ऐं ख़ुदमुख्तियारी ख़िलाफ़ हिक किरियल साज़िश हुई। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो जंग जो शिकार थियल मुल्क खे नए सिर तामीर करायो। पाकिस्तान खे दुनिया जे मुअज़्ज़ज़ मुल्कनि जी सिफ़ में शामिल करे छॾियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद मुल्क खे एटमी ताक़त बणाइण जी कोशिश कई। पाकिस्तान जे सदर आसिफ अली ज़रदारी जो क़ाइद अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे योम शहादत ते पैगाम चवे थो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद जो अदालती क़त्ल दरअसल मुल्क जी
पुठीअ में खंजर हणण बराबर हो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद खां पोइ क़ाइदे अवाम ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद जो झंडो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे मज़बूत हथनि में आहे। घोटकी में पठान बिरादरी जी बिंदुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो, फायरिंग में मुख्तियारकार क़त्ल, पीउ ऐं पुट समेत 3 ॼणा ज़ख़्मी। पुराणे सेशन कोर्ट वटि धुरनि विच में झेड़ो थी पियो। गोलियूं लॻण सबबि मीरपुर माथेले जो मुख्तियारकार आगा निशान खान पठान थॾे ते मारिजी वियो। अज़हर अली पठान, शोएब अख्तर पठान ऐं सुभान पठान ज़ख़्मी थी पिया। इतलाह ते पुलिस ऐं रेंजर्स अटालन पहुची धुरनि विच में हलंदड़ फायरिंग बंदि कराई। वाक़े बाद मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पाकिस्तान पारां शाम में ईरानी सफारत खाने ते हमले जी मज़म्मत। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच हफ़्तेवार ब्रीफिंग में चयो आहे त ईरानी सदर जी जल्द पाकिस्तान जे दौरे जो इम्कान आहे। गज़ा में हू इसराइल जे जारी ज़ुल्मनि जी मज़म्मत कनि था। फ़लस्तीनी ग़िज़ाई खोट जहिड़े चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। आलमी अदालत जो फ़ैसिलो न मञण ते इसराइल जो घेराव थियणु घुरिजे। वालर कश्मीर में कश्मीरी भारती ज़ुल्म सहण ते मजबूर आहे। ठठो बरसात जामवाह में निगरी बुरी फौत, घर भातियुनि में रोजराड़ो। 7 वरनि जी ज़ैनब धीउ गुलज़ार कास्कली जामवाह में बुरी फौत थी वई। रेती भरसां रेलवे फाटक वटि माल गाड़ी जो रिक्शा खे टक्कर, पेनू फ़क़ीर औरत ॿार समेत फौत। हिकु ॿार ज़ख़्मी। रेलवे क्रॉसिंग ते फाटक न हुजण सबबि रिक्शा क्रॉस करे रहियो हुयो त हादसे जो शिकार थी वियो।